मैडम फहमीदा हुसैन जी बायोग्राफी आहे जांजा हुई जेरी। उन जे महूरत सां गॾु उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। स्टेज ते वेठल असांजूं सभु मुअज़्ज़ज़ शख़्सियतूं बिलाशुबा कंहिं बि तारीफ़ जूं मुहताज न आहिनि। ऐं अचण महिल इरफ़ान आवली अल्टीमेटम ॾेई छॾियो त 30 मिंटनि खां वधीक टाइम न लॻे। इन करे असां पंहिंजे मुअज़्ज़ज़ जेके असांजूं महिमान आहिनि स्टेज ते वेठल उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त पहिरियां पाण अचनि त असां किताब जो महूरत कयूं ऐं उन खां बाद में असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कंदासीं। कंधीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ कनि, कनी सांगो साह जो के घोरियस कयो घिड़नि, साहड़ संदोसनि गाघाए घिड़नि जे। आतम कहाणी दुनिया में हींअर जेके बि किताब पढ़िया वञनि था हिकु रिवायत या हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ सभ खां वधीक जेके किताब पसंदि कया वञनि था से आतम कहाणी जा आहिनि। छाकाणि त इन्हनि जे ई पस मंज़र में असां ॼाणंदा आहियूं पंहिंजी कंहिं आइडियल शख़्सियत जे बारे में, उन्हनि जी शख़्सी ज़िंदगीअ जे बारे में। ऐं तमामु घणियूं आतम कहाणियूं लिखियूं वयूं, पर असां सिंधी अदब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त असां वटि 20वीं सदीअ में आतम कहाणियुनि जो बाक़ाइदा जेका आहे सा शुरूआत मिले थी ऐं उहे बि असांखे घणे भाङे मर्द लेखकनि जूं लिखियल मिलनि थियूं। हिकिड़ी सिर्फ़ु डॉक्टर सरला जी आहे आतम कहाणी जेका मां सम्झां थी त विरहाङे खां पहिरियां लिखी वई आहे। विरहाङे बाद असांखे कुझु औरतूं जेके असांजी बहादुर औरतूं हुयूं उन्हनि इहा हिमत सारी जो हुननि पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके तकलीफ़ूं हुयूं, जेके भोगनायूं हुयूं, उन्हनि खे हिकिड़ो आतम कहाणीअ जे रूप में लिखी ऐं असां ताईं आंदो। ऐं इन्हनि में असां ॾिसूं था त शेखियाणीअ जी डायरी आहे, गुलाम फातिमा शेख्स जी, जंहिंमें पिणु हुन जा मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके आहिनि सफ़र आहिनि उन्हनि जो अहवालु आहे। रीटा शहाणे जी आहे, 2 आहिनि, हिकिड़ी आहे ॿिपहरीअ जा 2 पल, ॿी आहे घिंड ॼाण वॻो। हुनजो त वरी हिकिड़ो अंदाज़ ई नओं आहे, हू हिकिड़ो कल्पना जो रूप धारे ऐं हिकिड़ो जेका हिकिड़ो अफ़सानवी हिकिड़ो महल जोड़े उहा आतम कहाणी ॿुधाए थी। पोपटी हीरानंदाणीअ जी जेका आहे मुंहिंजे हयातीअ जा सोना रूपा वर्क, उहा जॾहिं असां ॾिसूं था त 2 मुल्कनि जा दर्द आहिनि उन में समायल ऐं हिकिड़ी औरत जो जेको आहे जाखोड़ ऐं जदोजहद जी हिकिड़ो मुसलसिल हिकिड़ो दास्तान मिले थो। ऐं उन खां अलावा मैडम शम्स अब्बासीअ जी मूं आतम कहाणी ॻाल्हियूं पेटवरनि में पढ़ियूं त उन में मूंखे हैरत वरिती त हुन जी माउ जेका आहे 14 सालनि जी उमिरि में हुनजी शादी थिए थी ऐं सिर्फ़ु 24 सालनि जी उमिरि में 6 ॿार ॼणे उहा बेवाह थी वञे। ऐं उहो वक़्तु आहे जॾहिं मुस्लमान छोकिरियूं त पढ़ंदियूं ई न हुयूं, इवन जेकॾहिं कंहिं माइटनि जे घर बि उहे वेंदियूं हुयूं त उहे बगीअ खे बाक़ाइदे कपिड़ो लॻायो वेंदो हो। ऐं ओॾी महिल मैडम शम्स अब्बासीअ जी माउ चवे थी त मां पंहिंजूं धीअर पढ़ाईंदसि। ऐं मैडम शम्स अब्बासीअ जो असां लाइ जेको किरदारु आहे, जेको ख़ासि तौर ते मीरा स्कूल ऐं ज़ुबैदा जेको आहे कॉलेज जे हिन में पस मंज़र में, सो तव्हां सभिनि खे वधीक ख़बर हूंदी। ऐं हाणे जे असां लेखका जे आतम कहाणीअ ते अचूं था, जांजा हुई जेरी, शाह साईं जी इहा सिट, अलाह साईं खेसि अञा वॾी उमिरि ॾिए। ऐं असां दुआ गो आहियूं त असां अञा काफ़ी किताब तव्हांजा ॾिसंदासीं। ऐं इहा आतम कहाणी मां इहो त कोन चवंदसि त को मूं हिक ई निशस्त में पढ़ी पूरी कई, पर मूंखे तमामु घणी पसंदि आई। छाकाणि त हिन आतम कहाणीअ में मूं हिकु औरत जी नंढे हूंदे खां वठी करे ऐं जेसिताईं हुन रिटायर थी आहे ऐं जेसिताईं हुन इदारनि मां बाक़ाइदे पाण आख़िर जेका आहे सा हिकिड़ा फ़रागत या लम्हा हासिलु कया आहिनि, तेसिताईं मुसलसिल जाखोड़ींदड़ हिकिड़ो किरदारु आहे। मूंखे अलाए छो मैडम जे किरदार में 2 शाह साईं जी सूरमियुनि जो अक्स नज़र थो अचे। हिकिड़ी मावरी जंहिंजी मोहबत ई पंहिंजे मारुनि सां ऐं पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे कखनि सां, ऐं ससुईअ वांगुरु मुसलसिल पंधु, मंज़िल जी का बास न, सिर्फ़ु पंधु। त मूंखे हिन आतम कहाणीअ ॾाढो मुतासिर कयो। उहो दौरु जंहिंमें मैडम ॼमे थी ऐं रेडियो थो जेका आहे सो रेडियो थो उन्हनि ॾींहंनि में ईजादु थिए त रेडियो ते औरतुनि खे कमरे अंदरि कयो वेंदो आहे त हीअ शैतानी आवाज़ औरतूं न ॿुधनि, हीअ सिर्फ़ु मर्द ॿुधंदा। इन दौर में जनम थी मैडम वठे ऐं उन खां पोइ विरहाङे जी उथल पुथल खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसे थी। ऐं उन दौर में हुन पंहिंजे पढ़ाईअ लाइ जेका हिकिड़ी जुस्तजू कई, हिकिड़ी नौकिरीअ जे लाइ जेका कई, मां घणो वक़्तु कोन थी तव्हांजो वठां, मूंखे चाहियां थी त असांजा स्पीकर इन ते वधीक ॻाल्हाइनि, पर बेमिसाल ही आतम कहाणी आहे।
ऐं मूं त एसि ताईं बि चई छॾियो त अॻे शादीअ में न्याणियुनि खे बिस्ती ज़ेवर ॾींदा हुआ, हाणे मैडम जी आतम कहाणी ॼण जा जा हुई जहिड़ी। मां सभ खां पहिरियां मैडम खां ई सुवालु कंदसि। मैडम, मां सतीश रोहड़ा जूं हिकिड़ियूं सीटरूं आहिनि, उहे थी कोट पई कयां, त उन चयो हुयो त चयो वेंदो आहे त आतम कहाणियूं महान माण्हू लिखंदा आहिनि, पर मां सम्झां थो त महान माण्हू न, पर आतम कहाणियूं हिमत वारा माण्हू लिखंदा आहिनि। तव्हां कीअं था भायो त तव्हां केतिरी हिमत जुटाई आहे पंहिंजे आतम कहाणीअ में? जिन इहा कहाणी पढ़ी हूंदी उहे सम्झी सघनि था त असांजे समाज में हिकु औरत के अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वञे जेके कड़ा सच हुजनि, त उन जे लाइ हिमत करणी ई पवंदी आहे। ऐं उहा हिमत ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे पंहिंजे घर खां मिली, मुंहिंजे माहौल खां मिली, ऐं मूंखे हमेशह इहो दर्स मिलियो त सच ॻाल्हाइणो आहे ऐं ख़ुलूस सिंसियरिटी इन सां कमु करिणो आहे। त इहे सभु शयूं जॾहिं माण्हू में हूंदियूं आहिनि त पोइ हिमत पाण मुरादो अची वेंदी आहे। महिरबानी। मूंखे मैडम जी आतम कहाणीअ जी हिकिड़ी सिटरूं थियूं यादि अचनि त मैडम लिखे थी त मां जेॾी महिल ॿाहिरि पई वञा या शायदि मैडम कॉलेज पई वञे त हुनखे पंहिंजी अम्मा या घर जी का बि वॾी का ॿियो भाती चवंदा आहिनि त नंढिड़ो पाण सां गॾु वठियूं वञनि, त मैडम खे पंहिंजो बाबा चवंदो आहे त हीउ 9 सालनि जो ॿारु तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, छा तूं पंहिंजी हिफ़ाज़त पाण नथी करे सघीं? त जिथे अहिड़ा पीअर मौजूदु हूंदा, याकूब साहब जहिड़ी शख़्सियत जा मालिक, त उते त लाज़मी आहे त मैडम जहिड़ियूं ई न्याणियूं जेके आहिनि से पैदा थींदियूं। शबनम खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त शबनम, टेक्निक जे लिहाज़ खां तव्हां मैडम जी कहाणी जेका इहा आतम कथा आहे इन खे कीअं था ॾिसो? हाणे जेका आतम कहाणी आहे या आतम कथा आहे त उहा सारुड़ियूं बि लिखियूं वञनि थियूं। सारुड़ियुनि जी टेक्निक बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, उहा तख़लीक़ी ऐं क्रिएटिव थिए थी ऐं उन में मौज़ूअ जी का पाबंदी कोन्हे, को सीक्वेंस कोन्हे। पर जॾहिं असां आतम कथा जी ॻाल्हि था कयूं त आतम कथा में इहा हिकिड़ी टेक्निक थी थिए बाक़ाइदा, उहा हिकु सब्जेक्टिव बि थिए थी ऐं ऑब्जेक्टिव बि थिए थी, उन में ॿई जुज़ा शामिल रहनि था। पर इन आतम कथा में जेको शुरू खां वठी अहवाल, वरी जवानी, वरी उन में कैरियर, त इहा जेका थेमेटिक आतम कथा आहे, ऑटोबायोग्राफी आहे। हूअं त ऑटोबायोग्राफी जा घणेई क़िस्म आहिनि, उहे इंटेलेक्चुअल लेवल ते लिखी वई आहे ऐं अकेडमिक लेवल ते रिलीजियस ऑटोबायोग्राफीज़ मिलनि थियूं, पॉलिटिकल मिलनि थियूं, ऐं के अहिड़ियूं वार्ताऊं ज़िंदगी में थी थियूं वञनि जेके टर्निंग पॉइंट थियूं अचनि। तव्हां ॾिसंदा यूरोप में बीमारीअ खां पोइ जॾहिं रिकवर थो थिए माण्हू या कंहिं वॾे हादसे खां पोइ रिकवर थो थिए, त इहे बि ऑटोबायोग्राफीज़ मौजूदु आहिनि। त हीअ थीमेटिक आहे। ऐं कुझु ऑटोबायोग्राफीज़ आहिनि जेके मूं पढ़ियूं। इन्हनि ऑटोबायोग्राफीज़ में लक्ष्मण कोमल, पोपटी हिरानंदाणी, अमीर बख्शर, रीटा शाहाणी, जमाल अबड़ो, गुबन माली, हरी दिलगीर ऐं हाणे मैडम फ़हमीदा हुसैन जी हीअ जेका आतम कथा आहे, इहा उन ई हवाले सां जीअं नंढपण, जवानी ऐं उन खां पोइ जेके वाक़ियात आहिनि ज़िंदगीअ जा, उहे स्टेप बाय स्टेप ईंदा रहनि था। ऐं हिन आतम कथा जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे त हिन में को वॾो फ़लसफ़ो कोन्हे ऐं इहा ई आतम कथा जी ख़ूबी हूंदी आहे त जीअं सारुणियूं लिखबियूं आहिनि त सारुणियूं टेक्निकली लिखी सघो था ख़ूबसूरत ऐं अहिड़ी ज़बान में जेका हसीन ज़बान आहे ऐं अफ़सानवी ज़बान आहे। पर आतम कथा जी जेका ॿोली हुअणु घुरिजे उहा मैडम जी आहे। ऐं मां सम्झां थी त मां हिननि खे इन दर्जेबंदी में कोन आणींदसि त जीअं औरतुनि जी जीअं चयो वेंदो आहे त हिननि औरतुनि खां पोइ हिननि जी ऑटोबायोग्राफी आई। मां हिननि खे मर्दनि जे ई उन कैटेगरी में आणींदसि त जेके बि ऑटोबायोग्राफी जिन जो हींअर मूं ज़िक्र कयो उन्हनि में मैडम जी हिकु भरपूर अदी फ़हमीदा जी तमामु भरपूर आतम कथा आहे ऐं जेका हुन तमामु सचाई सां लिखी आहे। बल्कि मां कुझु तव्हां सां शेयर करणु चाहींदसि। कुझु जुमिला आहिनि। हिकु त हुननि जी इहा ॻाल्हि मूंखे सुठी लॻी त हुननि चयो त 3 मर्द मुंहिंजी ज़िंदगी में आया, वालिद जी ॻाल्हि कयूं, भाउ जी ॻाल्हि कयूं ऐं पंहिंजे वर जी ॻाल्हि कयूं। त इहा हक़ीक़त आहे त जेकॾहिं वालिद महबूब आहे त उन औरत खे कॾहिं बि कंहिं महबूब जी ज़रूरत नथी पए।
उहा पंहिंजे अंदरि एॾी ख़ुदितमाद रहे थी, उहा पंहिंजे अंदरि एॾी मज़बूत रहे थी। इहा ई मज़बूती मूंखे अदी फ़हमीदा हुसैन में नज़र अचे थी। इन खां सवाइ मां सम्झां थी त जेको अदसराज जो रोल रहियो, मां बि सिंध जे न समाजी ताईं पेटे खां चङे नमूने वाक़िफ़ु आहियां। केतिरा ई ख़ानदान मूं ॾिठा आहिनि मिडिल क्लास या ख़ालिस प्योर मिडिल क्लास फैमिलीज़ जा, उन्हनि जे मर्दनि उहो किरदारु अदा न कयो जेको अदसराज अदा कयो। हुन पंहिंजे लिबरल जेका सोच आहे, जेका असांजे काफ़ी अदीब अहिड़ा आहिनि जिन जी बज़ाहिर त लिबरल सोच आहे, पर उन जे हूंदे बि उन्हनि जी उहा सोच न आहे औरतुनि जे हवाले सां, उहो त डबल स्टैंडर्ड साम्हूं अचे थो। पर जेकॾहिं अदसराज जी ॻाल्हि कई वञे त पोइ अदी फ़हमीदा जी जेका तरबियत थी वालिद खां भाउ खां हस्बैंड ताईं, वरी नई में लिखनि थियूं त मां ऑटोबायोग्राफी लिखां पई त हुननि हुनखे चयो त तोखे जेको वणे लिख। ऐं के अहिड़ा पहलू बि हूंदा आहिनि जेके माण्हूअ जी शख़्सियत में रहिजी वेंदा आहिनि, जेके ज़ाहिर औरत न करणु चाहींदी आहे। त असांजे भाउ इन्हनि खे चयो त तव्हां क्रश बि या जेका मोहबतूं बि आहिनि तव्हां इन्हनि जे बारे में लिखी सघो था। त मां सम्झां थी त इहा हिकु वॾी ख़ूबी आहे। हिननि हिकिड़ो शेर हिते लिखियो आहे ऐं मूंखे इहो वणे थो। ईरानी शाइरा फ़रुख़ज़ाद जो जेको हवालो अदी फ़हमीदा हुसैन ॾिए पई, इहो हिते ॿुधाइणु इन करे ज़रूरी आहे त इहो बि टेक्निक जो ई हिसो आहे त ॻाल्हि करे बि वञणु ऐं ॻाल्हि अहिड़े तरीक़े सां जेका ॻाल्हि पहुची बि वञे ऐं उन ते परदो बि पयल रहे। त हिननि जो हिकिड़ो शेर आहे ख़ूबसूरत फ़रुख़ज़ाद जो, ऐं पाण ई हिन जो तर्जुमो कयो अथनि त लिखनि थियूं, ज़िंदगी थी सघे थो त उहो रुकिजी वियल पल हुजे जॾहिं मुंहिंजी निगाह तुंहिंजे अखियुनि जे माणकियुनि में हिकु बार ॾिसी विञाई वञे ऐं आउं जा ऊंदहि जी हैराक हूंदे बि पंहिंजे अंदर में महसूसु करियां कंहिं चंड खे। मां सम्झां थी त अदी फ़हमीदा हुसैन जी जेका ज़िंदगी उन जी चंड जे सैर में गुज़री आहे ऐं इन चकोर वांगुरु चंड ताईं पहुचण जी आस में हुननि कई ॼाण जा समुंड पार कया आहिनि। त मां सम्झां थी हिननि ॾाढे ख़ूबसूरती तरीक़े सां जेको बि फॉर्मेट आहे आतम कथा जो जेको हुअणु घुरिजे, जंहिंमें मुख़्तलिफ़ किरदार आहिनि जेके उत्साह ॾियनि था। छो त इन में इहो आहे त जेको तव्हांजो एक्सपीरियंस रहियो, जेको तव्हांजो तजुर्बो रहियो, जेको तव्हांजा मुशाहिदा रहिया, तव्हां कीअं ठहिया। हिकु शख़्सियत जॾहिं ऑटोबायोग्राफी लिखे थो त उन ते पूरो दौरु आहे, उन दौर जा वाक़िया आहिनि, उन दौर जा लाड़ा आहिनि, समाजी नफ़सियाती ऐं सियासी मुआशरती घणेई मसइला आहिनि जंहिंमां उहो माण्हू उन्हनि खे मुंहुं ॾींदे पार पवे थो। त घाड़ेट जे हिसाब सां हीअ आतम कथा जेका आहे इहा तमामु भरपूर आहे ऐं जिन जो मां अॻु में बि ज़िक्र करे वई आहियां त जिन मां समूरा वर्क उथलाया ऐं ऑटोबायोग्राफीज़ आतम कथा मूं पढ़ियूं आहिनि, त उन्हनि में अदी फ़हमीदा हुसैन जी जेका आतम कथा आहे उहा फॉर्मेट घाड़ेट या ॿोली ऐं वर्ताव ऐं सीक्वेंस जे हिसाब सां जीअं तसलसुल इन में असांखे मिले थो, तव्हां पढ़ंदा वञो ऐं तव्हांखे सभु कुझु हासिलु थिए थो। बल्कि ईअं आहे त जेको बि पेज तव्हां उनजो सुफ़ो खणंदा त उन सुफ़े मां तव्हांखे का न का सुठी सोच मिलंदी ऐं उन सोच में का लोच हूंदी ऐं तव्हांजे अंदरि तब्दीली जो तरीक़ेकार शुरू थी वेंदो। महिरबानी। जामी साहब खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त मैडम जो जेको सॼो दौरु आहे सो सियासी ऐं समाजी लिहाज़ खां तमामु वॾी हिकिड़ो आहे उथल पुथल जो दौरु ऐं 1 यूनिट दौरु आहे। उन खां पोइ वरी मैडम जी पंहिंजूं सुगड़नि सथ जो आहे साथ हिकिड़ो कढे थी परचो। उन खां अलावा मैडम कॉन्फ्रेंस कराए थी, हिन जी औरत कॉन्फ्रेंस जेका पहिरीं थिए थी 1981-82 मां सम्झां थी उन में कराए थी। उन खां पोइ मैडम लैंग्वेज अथॉरिटीअ में अचे थी। त इन सॼे दौर खे मैडम पंहिंजे आतम कहाणी में तफ़सील सां बयानु कयो आहे। त तव्हां उनखे कीअं था ॾिसो उन आतम कहाणीअ जे पस मंज़र में मैडम जे किरदार खे? महिरबानी। सभ खां अॻु में त मां अदी फ़हमीदा खे किताब जी वरी हिकु दफ़ो वरी बि मुबारक थो ॾियां। ऐं जॾहिं किताबु शाया थियो ऐं अदी मूंखे किताबु मोकिलियो त मूं इहो किताबु सम्झो त कोई 1.5 ॾींहं में ई पढ़ी अदी खे पंहिंजो फीडबैक पंहिंजी राय ॾिनी। त मुंहिंजा ई ख़्याल आहिनि। मां सम्झां थो त आतम कथा लिखणु हिकिड़ो तमामु हिकिड़ो अहम कमु आहे, छाकाणि दुनिया में कंहिं बि इंसान जी हयाती कंहिं ॿिए माण्हू मां जीअं नथी गुज़रे। यानी हर इंसान जी हयाती, उन जे ख़ुशियुनि जो सामान,
उनजा तजुर्बा, उन जूं ॻाल्हियूं, हसरतूं, ख़्वाहिशूं, जिदोजहदूं, जाखोड़, कामयाबियूं, नाकामियूं, जेको बि ज़िंदगी जो जहान आहे, त इंसानी ज़िंदगी जी वॾी ख़ूबसूरती इहा आहे त कंहिं बि माण्हूअ जी हयाती कंहिं ॿी माण्हूअ जहिड़ी हयाती, भली पाण में भेणूं हुजनि, भाइर हुजनि, घर जा भाती हुजनि, पर हर इंसान पंहिंजे पतीअ जी हयाती जीए थो या जीए थी, ऐं इहा इंसानी ज़िंदगी जी ॾाढी हिकिड़ी वॾी हुस्नाकी आहे। ऐं दुनिया में लखे करोड़े अरबे माण्हू उहे पंहिंजा तजुर्बा, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा हासिलु कयल सबक़, पंहिंजी महसूसात, पंहिंजा ख़्याल, पंहिंजा वीचार, उहे बिना माण्हुनि सां वञण जे ऐं या उन सतह ते वञण खां सवाइ ज़मानो छॾे नथा वञनि। त इन लिहाज़ खां मां आत्मकथा खे तमामु हिकिड़ी अदब जी ऐं हिकिड़ो अहम कमु सम्झां थो, जेको असांजे सिंधी अदब में हिन खां अॻु में बि तमामु घणियूं लिखियल आहिनि आत्मकथाऊं, जीअं ज़िक्र तव्हां पाण कयो, ॿियनि बि कयो। हाणे हीअ किताबु जेको असांजे साम्हूं आहे, हिकु त मूंखे हीअ किताबु पढ़ंदे ज़ाहिर आहे त ईअं न हो त कोई हीअ कंहिं ओपरे माण्हूअ जी आत्मकथा ई, अदी फ़हमीदा सां कोई 24-25 सालनि जो हिकिड़ो तालुक़ु आहे ऐं उनजे पूरे ख़ानदान सां आहे। सिराज साहिब सां बि तमामु वेझड़ाई वारो तालुक़ु रहियो, त सिराज साहिब जो ख़ानदान, अदी फ़हमीदा ऐं इहो पूरो ख़ानदान इन सां ॼण त हिकिड़े घर जे भाती वारो तालुक़ु आहे। त इन करे मूंखे हिन किताब में हिकिड़ी सुठी ॻाल्हि, कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त माण्हू जी असुलु हयाती ॿी हूंदी आहे, असुलु मिज़ाज ॿियो हूंदो आहे, ख़्याल ॿिया हूंदा आहिनि, पर पाण खे पेश माण्हू कंहिं ॿी तरह कंदो आहे। पर जॾहिं जीअं त मां अदी खे सुञाणा थो तमामु घणो अदी जे मिज़ाज खां, शख़्सियत खां, उनजे पूरे, त हिन किताब जी ख़ूबसूरती आहे हिकिड़ी त हिन किताब में निबारपणो आहे। जीअं अदी जी शख़्सियत आहे, जीअं हुन जा ख़्याल आहिनि, तजुर्बा आहिनि, उहे हुन बिना कंहिं तसना जे, बिना कंहिं ठाह ठूह जे, बिना कंहिं उनखे में ॿिया के रंग मिलाइण जे, उन पंहिंजी ज़िंदगी जो अहवालु ईअं बयानु कयो आहे त जेका हिन जी ओरिजिनैलिटी आहे, इहा हिन किताब जी हिकिड़ी वॾी हुस्नाकी आहे। हाणे किताबु ज़ाहिर आहे त हिकिड़ो वॾो तमामु ज़ख़ीम किताबु आहे, उन में अदी पंहिंजी पूरी हयाती जा ॻाल्हियूं ऐं सभु वाक़िया शेयर कया आहिनि। मूंखे ज़ाती तरह हिन किताब में जेको घणो हिसो, जेको जंहिंमें वधीक मूंखे दिलचस्पी महसूसु थी ऐं वधीक मां पढ़ियो, उहो अदी जो ॿारोतण जो ज़मानो ऐं नौजवानी वारो दौरु। शायदि इन करे बि जो बाक़ी ज़मानो असांजे साम्हूं गुज़रियो आहे, उन में असां पाण गॾु रहिया आहियूं, त उहो असांजे साम्हूं थियो आहे। त जेको असांजे अॻूणे नस्ल जो जेको दौरु आहे, ऐं उन में बि ज़ाहिर आहे त अदी जो ख़ानदान सिंध जो हिकिड़ो मिसाली ख़ानदान आहे, तालीम जे ख़्याल खां, रोशन ख़्याली जे ख़्याल खां, अदब जे ख़्याल खां, ऐं पंहिंजे समाज जे अंदरि हिकिड़ो किरदारु कीअं हुअणु खपे पढ़ियल लिखियल माण्हुनि जो। त उन हिसाब सां उन जेके अदी जूं यादगिरियूं आहिनि ॿारोतण जूं, त जेका सभिनी ॻाल्हि कई अदी पाण लिखियो आहे, त इहा ॻाल्हि जेतिरी कामयाबु ज़िंदगी अदी गुज़ारी आहे, उन कामयाबी में यकीन हुनजी पंहिंजी इनफ़रादी जाखोड़, पंहिंजी महिनत, तख़लीक़ियत, सभु किरदार, सभु शयूं शामिलु आहिनि ई आहिनि। पर जेको हुन पंहिंजे किताब में बार बार लिखियो आहे, त हुनखे पंहिंजे वालिद साहब जी कीअं मदद हासिलु रही, घर जो माहौल कीअं हो, ऐं सिराज साहब जो जेको हिकिड़ो किरदारु हो, जेको बण जी छांव वांगुरु, हिकिड़े घाटे बण जी छांव वांगुरु, उहो किरदारु त कीअं उत्साहींदो हो, उहा रोशन ख़्याली कीअं हुन पंहिंजे पूरे घर में आंदी, उनजी पूरी तरवीज कई। त हिन किताब में ॼण त न रुॻो हिकिड़ी इनफ़रादी हयातीअ में असांखे झाती पाइण जो मौक़ो मिले थो, पर असांखे इन मां हिकिड़ो सबक़ बि मिले थो त असां जंहिं क़िस्म जो समाज जुड़णु चाहियूं था, छा उन क़िस्म जो समाज असां पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ में पंहिंजे आस पास जुड़ण जे लाइ कोशिशि कयूं था। त मुंहिंजे ख़्याल में इन हिसाब सां बतौर धीउ जे, बतौर भेण जे, ऐं सभिनी रिश्तनि में जेको अदीअ खे हिकिड़ी मदद मिली, सपोर्ट मिली, साज़गार हालतूं मिलियूं, उहे तमामु उत्साहींदड़ अंदाज़ में हिन में लिखियल आहिनि। ऐं अदी खे मां हिकिड़ो फीडबैक ॾिनो, ॾाढो जवाबु हुनजो बहितरीनु ई मां लाजवाबु थी वियुसि। त मां चयोमांसि त भला हीउ जेको तव्हां आख़िरी दौर में एॾी जुज़वियात में वञी तफ़सील बयानु कया आहिनि, लैंग्वेज अथॉरिटी तजुर्बा ॿिया, त भला खणी इन मां कुझु ॻाल्हियूं न कयो आहे, भला खणी एतिरी जुज़वियात में, त जवाबु ॾाढो भलो ॾिनई। चई भला जे इहे हिते बि न कयां त ॿियो भला किथे कयां, ज़रूरु मुंहिंजे दिलि में ॻाल्हियूं हुयूं, इन करे मां पंहिंजी ईमानदारीअ सां करे छॾियूं। हाणे जंहिंखे वणनि त वणनि, न वणनि त न वणनि, इहो त ज़ाहिर आहे, ठीकु आहे, ज़िंदगी जो हिसो आहे। त मूंखे ॻाल्हि वणी ॾाढी, ऐं मूं पंहिंजी तस्हीह कई त ठीकु आहे, इहा बिल्कुलु अदी जो जवाबु दुरुस्त हो। त पर मजमूई तरह किताब जो असलूब तमामु बयानिया, सादो, वणंदड़ ऐं ॾुखियाई हुन में न आहे, ऐं हुन में हिकिड़ो फ़्लो आहे। ऐं हूअं आत्मकथा जी दुनिया में का बि को घाड़ेटो या फॉर्मेट तय थियल न आहे।
इन करे हर लेखक पंहिंजी आत्मकथा जो जेको फॉर्मेट आहे उहो पंहिंजी रवानी सां, पंहिंजे तसलसल सां या पंहिंजी बेतरतीबी सां, पंहिंजे अंदाज़ सां, पर हिन में हिकिड़ो तसलसल बि ॾिसूं था त बिल्कुलु ॿारोतण खां वठी पंहिंजे एॾोके दौर ताईं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां अॼु खे चई कोन, हिते चवां थो त जेको उनवान आहे इन में जेकॾहिं इन साॻी सिट जो पोयों अधु रखे आहे अदी उनवान त वधीक हसीन हुजे हा, उहा आहे विरची न वेठी। छाकाणि त सिट त सॼी हसीन आहे, पर जा हुई जीअरी में बि हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि थियल आहे, पर इहो सीगो शायदि हिकिड़े माज़ी जो अहसासु थो ॾिए। ऐं अदी असांजे विच में मौजूदु आहे त जेकॾहिं विरची न वेठी इन जो उनवान हुजे हा त शायदि अञा वधीक हसीन हुजे हा, जेतोणीकि हीउ उनवान में बहितरीनु आहे। त मां इहो चाहींदुसि त ऐं जॾहिं मूं हीअ किताबु कल्ह बि अदी ऐं फ़हमीदा असां ज़ैबिस्ट में गॾु हुआसीं, उते मुंहिंजो जोए साहिब ते लेक्चर हो, अदी सदारत कई हुन में वेठी, त मूंसां मुंहिंजी धीउ रोमा साहिब गॾु हुई। त मां हीअ किताबु जीअं ई पूरो कयो, मां पंहिंजी धीउ खे चयो तूं ज़रूरु पढ़जांइ ऐं हीअ किताबु तोखे पढ़णु खपे। त इहो मां असांजूं ॿियूं धीअरूं वेठियूं आहिनि, नंढियूं नौजवान भेनरूं वेठियूं आहिनि, नौजवान वेठा आहिनि, त तव्हांखे इहो किताबु ज़रूरु पढ़णु खपे। किताब जो मज़ो वठण जे ख़्याल खां बि त हिकिड़ी आत्मकथा आहे, अदबी किताबु आहे, पर इन ख़्याल खां बि त हिन समाज में असां वटि बहाना पेश करण जो रुझान तमामु घणो आहे त हेतिरा कम कोन करे सघियासीं, हीअ न करे सघियासीं, हू न करे सघियासीं, छाकाणि त रुकावटूं हुयूं। पर जेकॾहिं हौसलो हुजे, जेकॾहिं विल हुजे, जेकॾहिं सलाहियत हुजे ऐं इरादो हुजे त पोइ असांजे समाज में अदी नूरदाश साम्हूं वेठी आहे, अदी फ़हमीदा आहे, तमामु घणा किरदार साम्हूं वेठल बि आहिनि, न बि वेठल आहिनि। त इहे असांजे समाज जा हिकिड़ा उत्साहींदड़ किरदार आहिनि, जिन पंहिंजे पोरे सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे वक़ार सां ऐं पंहिंजी इल्मियत सां, तख़लीक़ियत सां हिन ई समाज में जिते अणसह पहे, जिते माण्हू हिक ॿिए खे सहे नथो, इन ई समाज में माण्हू पंहिंजा दग जोड़े सघे थो, रस्ता ठाहे सघे थो। त मां सम्झां थो त इन लिहाज़ खां हीअ आत्मकथा मूंखे त पढ़ी ईअं ई लॻो जीअं मां पंहिंजे कंहिं घर जे भाती जी आत्मकथा पढ़ी हुजे, ऐं तमामु ईमानदारीअ सां, निज निबारपणे सां। सो मजमूई तरह हीअ किताबु असांजे सिंधी अदब में हिकिड़ो तमामु सुहिणो इज़ाफ़ो आहे ऐं असांजे नए नसुल खे ऐं सभिनी माण्हुनि खे ज़रूरु पढ़णु खपे। महिरबानी। बेशक तव्हां सच पिया चओ, हिन आतम कहाणीअ में तव्हां मैडम जो नंढपण ॾिसो, जवानी ॾिसो, ऐं मैडम खे असां पोड़ो त कॾहिं कोन चवंदासीं, मैडम सदाईं जवान रहे। ऐं मूंखे हैरत वठंदी आहे त उहा ई जाखोड़, उहा ई जुस्तजू ऐं केॾियूं मुखालफ़तूं हुयूं। शाह साईं जन सिटरुनि जिया पर पाण जा हौसला मज़बूत, आगो आॾो टकर टर मथां रूह रतो थियई। त मूंखे मैडम जे हिकिड़े हिकिड़े पने पने ते इहो जेको आहे सो मैडम जो नज़र पियो अचे, अज़म, इहो हौसलो। नियाज़ साहिब खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त डॉक्टर फ़हमीदा जे किताब जूं अहम ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि, ऐं उन मां हिकिड़ो त तव्हां असांखे कहिड़ो सबक़ु मिले थो असां ऐं तव्हांखे, ऐं ॿियो या इनफरादी कीअं आहे ॿियनि आतम कहाणियुनि खां, तव्हां हिनखे कीअं था इनफरादी सम्झोसि? महिरबानी, जामी तमामु सुठो ॻाल्हायो, अदी शबनम बि ॻाल्हायो। मां हिकु भेरो ॿीहर अदी फ़हमीदा खे तमामु घणियूं मुबारकूं ॾींदुसि हिन खे शानदार किताब ते। हाणे जीअं अदी फ़हमीदा जी पंहिंजी शख़्सियत घण रुखी आहे, घण पासाई आहे, ईअं ही किताब में जेके मौज़ू आहिनि, जेके जिन मौज़ुअनि जो तफ़सील आहे, जेके सब्जेक्ट चूंडिया विया आहिनि, उहे बि घणा पासाई आहिनि, पर ज़ाहिर आहे उनजो मर्कज़ ऐं उनजो मुहवर अदी फ़हमीदा आहे। ऐं उहा अदी फ़हमीदा जेका ॿाहिरि मां निकिरे थी, टंडे जाम मां निकिरे थी, ऐं टंडे जाम खां पोइ उनजो वालिद साहिबु उन्हनि खे वठी तइलीम जे ख़्याल खां उनखे पंहिंजी उन्हनि जी ॿियनि भेनरुनि खे हैदराबाद वठी अचे, त उहे हैदराबाद में हू तइलीम हासिलु कनि थियूं, सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़नि थियूं। ऐं उनखां पोइ जो जेको पंहिंजे बिरादर जो ज़िक्र आहे ऐं यूनिवर्सिटीज़ जो ज़िक्र आहे, पोइ जिते जिते जॉब कनि थियूं उते उन्हनि इदारनि जो ज़िक्र आहे या इदारनि में मौजूदु माण्हुनि जो ज़िक्र आहे। त जीअं मूं ज़िक्र कयो त उहे सभु पासा जेके ज़िंदगीअ में थी सघनि था ऐं जेके शोभा ज़िंदगी में थी सघनि था, अदी उन्हनि सभिनी ते तमामु तफ़सील सां लिखियो आहे। शायदि असांजा ॿिया लेखक जिन ऑटोबायोग्राफ़ीज़ लिखियूं आहिनि, उन्हनि बि इन ई ज़िंदगी जे इन सफ़र खे पंहिंजे तहरीर हेठि आंदो हूंदो, पर अदी जो ख़ासि जेका ज़िक्र आहे या हवालो आहे हिन किताब में, उहो शायदि असांजे
केतिरनि मर्द लेखकनि बि उहा हिमत ऐं बहादुरीअ सां न लिखियो हूंदो जेतिरो अदी फ़हमीदा लिखियो हूंदो। ऐं अदी फ़हमीदा खे इहा जेका पूरी सघ आहे ऐं इहा पूरी ताक़त आहे ऐं जेको एतमाद आहे उहो हुनखे पंहिंजे घर मां मिलियो आहे। त मां सम्झां थो सभ खां पहिरीं त असांखे इन मां इहो सबक़ु हासिलु करणु खपे त असीं जेके पंहिंजे पाण खे मर्द हज़रात रोशन ख़्यालु सम्झूं था, लिबरल सम्झूं था ऐं सम्झूं था त समाज में तब्दीली अचणु खपे ऐं पोइ सम्झूं था त समाज में तब्दीली असीं रुॻो मर्द आणे सघूं था त पर जेकॾहिं साईं याकूब न्याज़ मेमण साहिबु जहिड़ो वालिद हुजे ऐं सिराज मेमण साहिबु जहिड़ो भाउ हुजे ऐं उहो ईअं ई पंहिंजी आज़ादी बि ॾिए ऐं हुन पंहिंजे हथ सां वठी बि हले ऐं हुनखे कॉन्फिडेंस ॾिए त पोइ भाउरनि सां गॾु भेनरूं बि सोसाइटीअ खे तब्दील करण लाइ ऐं पंहिंजे पाण खे हिन समाज जे अहम तरीन फ़र्द तौरु मञाए सघनि थियूं। जीअं अदी फ़हमीदा जो किरदारु आहे, अदी अनीस हिते वेठल आहे साम्हूं, उहा किरदारु आहे। न रुॻो इहो पर पूरी टंडेजाम जी ही आकलाणी फैमिली, छाकाणि जो मॉडल स्कूल में मां बि पढ़ियो आहियां ऐं हीअ सभु अदा गुफ़रान आहे, सुभान मेमण आहे, अदा मनान आहे, हनान आहे, इहो सॼो जेको बख़्शली घिटी जो इलाइक़ो आहे, हैदर चौक वारो इलाइक़ो आहे, इन में सभु भाउर पंहिंजो याकूब साहिबु अचनि था, साईं इस्माइल मेमण अचे थो, या ॿिया सभु अचनि था। त इहो पूरी हिकिड़ी फैमिली जेका शिफ्ट थिए थी हैदराबाद ऐं पोइ उहा कीअं सॼे पूरी सिंध ते उन्हनि पंहिंजी जेके से कम जी, पंहिंजी साख जी, पंहिंजे एतमाद जी जेका आहे निशानदेही करे थी या साबित करे थी। सो इहो मुंहिंजो ख़्यालु आहे सभ खां पहिरियों सबक़ु त इहो मिले थो असांखे त असांखे पंहिंजी नियाणियुनि ते कॉन्फिडेंस रखणु घुरिजे, एतमाद रखणु घुरिजे। ऐं हू केॾो ज़बरदस्त जुमिलो आहे त नाएं क्लास जो 9 सालनि जो ॿारड़ो उहो पंहिंजी भेण खे जॾहिं वठी वञे थो त बाबा चए थो त ॿारड़ो तुंहिंजे कीअं तहफ़ुज़ कंदो। त हीअ जेको कॉन्फिडेंस आहे हिननि में अॻे ई हुजे थो, पर असीं सोसाइटीअ में मर्द माण्हू जेके आहिनि से पंहिंजो न पिया करियूं। हिन खां वधीक जेका अहम ॻाल्हि जेका मौज़ू त तमामु घणा आहिनि, काफ़ी दोस्त हुन ते ॻाल्हाईंदा, पर मां सम्झां थो त भेण जो जेको किरदारु आहे जेको हिन पूरे में आउं ॾिसां थो उहो इहो आहे त अदी खे हिन मक़ाम ते आणण में हिन जे ब्रदर जो वॾो हिसो आहे साईं सिराज साहिब जो। पर हिननि भेनरुनि उन जे वञण खां पोइ उन जे कम खे कीअं संभालियो आहे ऐं कीअं मुनज़िम कयो आहे ऐं किताब उन जा कीअं आंदा अथनि। हिननि खे ज़रूरत न पई आहे त सिंधी अदबी बोर्ड या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या को शाह लतीफ़ चेयर को ॿियो इदारो जेको आहे हिन जे भाउ जो, हिन जे वाल साहिब जो किताब छपिराइनि। इन्हनि पाण ई सिराज मेमण इंस्टीट्यूट जे नाले सां हिकिड़ो वॾो किरदारु पंहिंजो इदारो क़ाइमु कयो आहे। ऐं हाणे जॾहिं असां ताज़ो कराची वियासीं त उन्हनि जेके किताब अचनि पिया जेके निशाना सो जेके किताब आहिनि जेके ताज़ो छपिराया आहिनि पंहिंजे भाउ जा, ऐं एॾा ख़ूबसूरत किताब छपिराया आहिनि अॼु जे जदीद दौर जे छपाईअ जे समूरनि रिक्वायरमेंट खे साम्हूं रखी ऐं आलमी मयार जो जेको छपाईअ जो अंग आहे। त मां सम्झां थो त इहो ई जेको पे बैक कजे थो हिकु असां सभिनी खे ॻाल्हि सम्झणु खपे त जेकॾहिं असीं पंहिंजी भेनरुनि खे अॻिते एॾो वठी ईंदासीं त असांजूं भेनरूं बि इन हवाले सां मोट ॾींदियूं। त मां सम्झां थो त फ़हमीदा हिन पंहिंजे हिन पूरे किताब में पूरे हिकिड़ी कुटुंब जी कहाणी बि ॿुधाई आहे त उहो कुटुंब कीअं हुजे थो, फैमिलीज़ कीअं हुजनि थियूं। त इहो असां मर्दनि लाइ त हिमत जो आहे ई आहे, पर उहे नियाणियूं ऐं उहे औरतूं ऐं उहे छोकिरियूं जेके बि किन हालतुनि में ॾिनल ख़ौफ़ में हुजनि थियूं उन लाइ हीअ किताब उन करे बि जेको आहे सो ज़रूरी आहे त जीअं उनखे ख़बर पए त हिकिड़ी औरत कीअं हिमत करे थी, हिकिड़ी छोकिरी कीअं हिमत करे थी ऐं एॾे वॾे पद ते एॾे वॾे मक़ाम ते पहुचे थी। त मां सम्झां थो त हीअ किताब इहो सभिनी लाइ जेको आहे सो मशल राह आहे। महिरबानी। कीरत बाबाणी जी आतम कहाणी हूंदी आहे त कुझु ॿुधायुमि कुझु लिकायुमि। त जामी साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई त जेकॾहिं विर्ची न वेठी हुजे हा, हाणे मैडम खे असां अर्ज़ु था कयूं त जेको लिकायो आहे मैडम उहो हाणे विर्ची न वेठी में असांखे ॿिए पार्ट में ज़रूरु ॿुधाए। ऐं तव्हां सभिनी मुअज़्ज़ज़ महिमाननि जो असां शुक्रियो अदा कयूं था त तव्हां आया। ऐं जीअं त असांजे ॾाढो साम्हूं माण्हू वेठा आहिनि इन करे असां प्रोग्राम खे ख़तमु करण जो कयूं पिया। मैडम खां इलाही शयूं पुछणियूं हुयूं ऐं मुंहिंजी दिलि चए पई त मैडम सां घणो ॻाल्हायूं, पर हाणे टाइम जी आहे हिकिड़ो जी जी बिल्कुलु मैडम खां असां समप मैडम खां ई कराईंदासीं। मैडम तव्हां हाणे पंहिंजे बारे में ॿुधायोसि। मुंहिंजे किताब जे उनवान ते घणनि माण्हुनि मूंखे चयो त इहो मरी वियल माण्हुनि लाइ लिखिबो आहे त जा हुई जीअरी, तव्हां त जीअरा वेठा आहियो, तव्हां कीअं इहो नालो। त मूं उन्हनि खे चयो त साईं GM सैयद ऐं अदा सिराज जे क़बरुनि ते
इहो बैत लिखियलु आहे जंहिंमें जा जा हुई जीअरी विरची न वेठी, त उहे त मर्द हुआ, पोइ उहे विरची न वेठी छो थिया, उहे विरची न वेठा छो न थिया। त शाइरी जेका हूंदी आहे या इन क़िस्म जा जेके सिटूं हूंदियूं आहिनि उहे महज़ लुग़वी माना में कोन खणबियूं आहिनि, बल्कि उन्हनि में हिकिड़ो मफ़हूम हूंदो आहे जेको मूं ॾियणु थे चाहियो। यानी अञा ताईं जेसि ताईं जीअरी आहियां तेसि ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं तव्हां सच जी ॻाल्हि था करियो, थोरो सच ॻाल्हाइण ते केस ऐं कोटुनि जा दड़का पिया मिलनि। सो जेकॾहिं पर आउं विरची न वेहंदसि ऐं मूं का बि ग़लति ॻाल्हि कोन कई आहे। जेकी कुझु लिखियो आहे सच लिखियो आहे। थी सघे थो तारीख़ुनि में या के अॻुपुठि थियूं हुजनि, मूं शुरू में ई मुहाग में लिखी छॾियो त मूं वटि को दस्तावेज़ कोन हो, मूं वटि का डायरी कोन हुई, मूं वटि का अहिड़ी शइ कोन हुई जंहिंमें तारीख़ूं लिखियूं पियूं हुजनि। मूं यादगिरीअ जे बुनियाद ते शयूं लिखियूं आहिनि। मुमकिन आहे अॻियां पुठियां तारीख़ूं थियूं हुजनि, पर मजमूई तरह सां का बि ॻाल्हि अहिड़ी मूं कान कई आहे जेका कूड़ी हुजे या जेका दिलि मां ठाहे लिखी वई हुजे। मूंसां जेकी थी गुज़रियो, मूं जीअं ज़िंदगी गुज़ारी, मूं उहे ॾिनो आहे ऐं इन में आउं का बि लिक कान कंदसि ऐं हर का ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखी आहे। इहो सिंधी समाज आहे जेको सम्झी सघे थो त हिकु औरत सां, हिकु छोकिरीअ सां हिन समाज में छा थी सघे थो, छा नथो थी सघे, छा इहे ॻाल्हियूं थियूं हूंदियूं या न थियूं हूंदियूं, इहो तव्हां पाण इंसाफ़ करे ऐं सम्झी सघो था। मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक वज़ाहत वक़्तु हुजे हा त घणो वाकई कुझु ॻाल्हायां। मैडम जी इहा ॻाल्हि सही आहे। मूं पाण फेसबुक ते मैडम जे स्टेटस पढ़ियो कंहिं सीनियर असांजी प्रोफेसर जो, त जेको थियो हो सो थियो हो, मैडम खे न लिखणु खपे हा। त मां चयो त ईअं ई सभु ॻाल्हियूं पोइ लिकी वेंदियूं, कुझु ॻाल्हियुनि खे साम्हूं अचणु बि खपे। तव्हांजी हिकु दफ़ो ॿीहर हिते मां रुॻो एतिरो चवणु चाहींदसि त औरत जो सच समाज न बर्दाश्त करे सघंदो आहे। सची ॻाल्हि इहा आहे। सच खे हूअं बि घटि बर्दाश्त कयो वेंदो आहे, चाहे औरत जो हुजे चाहे मर्द जो हुजे। जी बिल्कुलु। तॾहिं त चयो शेख अयाज़, सच वॾो ॾोहारी आहे।